Assalamu alaikum dear everyone. As you know that it's Mother's Day today and we do celebrate it every year on second Sunday of May. मुंहिंजे लाइ हर रोज़ु माउ जो ॾींहुं आहे पर सच त माउ जी सचाई, माउ जी इज़त, माउ जी अज़मत, माउ जी शान शौक़त, माउ जी सदाकत, माउ जो अणमयो प्यारु जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे, जंहिं ते जेतिरो ॿुधाइजे, जंहिं ते जेतिरो लिखिजे तमामु घटि थो भाइजे। कंहिं शाइर केतिरो न ख़ूब चयो आहे त तुंहिंजे हिकिड़ी राति जे ओजागे जो थोरो न लाहे सघां, तुंहिंजे हिकिड़ी राति जे ओजागे जो थोरो न लाहे सघां, अमां प्यारी अमां। त असां पंहिंजे माउ जे जिदोजहद जो, पंहिंजी माउ जे क़ुर्बानीनि जो, पंहिंजी माउ जे कशालनि जो थोरो कॾहिं बि नथा लाहे सघूं। मूं अमड़ियुनि जे आलमी ॾींहं ते नंढड़ी कोशिशि कई आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अमड़ खे भेटा। माउ जी मोहबत ऐं ममता जी कजे ॻाल्हि कहिड़ी, माउ जी मोहबत ऐं ममता जी कजे ॻाल्हि कहिड़ी, उन सचाई ऐं सुंदरता जी कजे ॻाल्हि कहिड़ी। माउ जी मोहबत ऐं ममता जी कजे ॻाल्हि कहिड़ी, उन सचाई ऐं सुंदरता जी कजे ॻाल्हि कहिड़ी। जंहिंजे पेरनि हेठां लिकियल जन्नत ॾिठमि, जंहिंजे पेरनि हेठां लिकियल जन्नत ॾिठमि, जंहिंजो रुतबो आहे ॾाढो आला उत्तम। जंहिंजे पेरनि हेठां लिकियल जन्नत ॾिठमि, जंहिंजो रुतबो आहे ॾाढो आला उत्तम। ॾिठमि हमेशह पंहिंजे बचन तां सदके थींदे, ॾिठमि हमेशह पंहिंजे बचन तां सदके थींदे, संदसि ध्यानु ऐं सफलता जी कजे ॻाल्हि कहिड़ी। जंहिंजी अज़मत में आहे प्यार भरियल, जंहिंजी अज़मत में आहे प्यार भरियल, जंहिंजे हर अंदाज़ में आहे सदाकत जुड़ियल, संदसि साराह में जेकी लिखंदो रहां थो। जंहिंजी अज़मत में आहे प्यार भरियल, जंहिंजे हर अंदाज़ में आहे सदाकत जुड़ियल, संदसि साराह में जेकी लिखंदो रहां थो। उन शाइरीअ जे अता जी कजे ॻाल्हि कहिड़ी। बिलाल करे थो माउ लाइ जेकी बि दुआऊं, बिलाल करे थो माउ लाइ जेकी बि दुआऊं, तन दुआउनि जे मोल मता जी कजे ॻाल्हि कहिड़ी, तन दुआउनि जे मोल मता जी कजे ॻाल्हि कहिड़ी। छल रब पाक तव्हां असांजे अमड़ियुनि खे सदाईं आबाद रखे, सदाईं ख़ुशि रखे, तंदुरुस्त रखे, हमेशह ख़ुशि ऐं आबाद करे। सिंध सलामत, साथ सलामत, हक़ मौजूद।